हैदराबाद में सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जा रिपोर्टर सरफराज अहमद शाहानी मूजिब पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो ज़िले हैदराबाद तरफा कायद अवाम शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो जी 95वीं सालगिरह इंतहाई जोश ऐं जज़्बे से कुरैशी हाउस टंडो यूसुफ हैदराबाद में ज़िले ऑर्गेनाइज़र मामा अब्दुल मजीद कुरैशी, अब्दुल सत्तार भट्टी, सरफराज अहमद शाहानी, अकबर जहेजो, शोआब शेख, अब्दुल खालिक लाखेर, मुबारक अली, अरबाब, रजब अली जुनेजो ऐं गुलशेर काका की अगवाणी में मल्हाई वई। अगवाणनि ख़िताब कंदे चयो त शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान के ग़रीब, मिसकिन ऐं ॾुतिड़ियल माण्हुनि खे पंहिंजे हक़नि जे लाइ सुजाॻी ॾिनी। मौजूदा ज़रदारी हुकूमत शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो के नाले ते वोट वठी सिंध की अवाम खां जीअण जो हक़ भी खसे वरितो आहे। हिननि वधीक चयो त सिंध हुकूमत लाड़काने में शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो के बहादुर साथियुनि खां ख़ौफ़ज़दा थी कूड़नि केसनि में फासाइण की कोशिश करे रही आहे ऐं लाड़काड़ो इंतज़ामिया कारकुननि खे हिक साज़िश तहत संदन घर ते छापनि ऐं जावेद लाहौर जे वॾे भाउ खे गिरफ़्तारीअ जी शदीद मज़म्मत कंदे मुतालबो कयो त छापनि जो सिलसिलो फौरी तौर बंदि करे ऐं गिरफ़्तार कारकुननि खे जल्द आज़ाद कयो वञे। जॾहिं त तक़रीब में काशिफ कुरैशी, मंठार चांडियो, सैयद अरसलान शाह, गफ़ार कुरैशी, रशीद जतोई, फैज़ मोहम्मद खोसो, सज्जाद खोसो समेत कारकुननि वॾे अंग में शिरकत कई।